पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां जमहूरियत पसंद आहियूं। अॻोणे वज़ीर आज़म जी सदा ते जश्न नथा मल्हाए सघूं। मालाकन जे तालके बटखेला में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हिकु अॻोणे वज़ीर आज़म जे इलेक्शन न विढ़ण ते उन जा मुख़ालिफ़ जश्न मल्हाए रहिया आहिनि। उन चयो त मियां साहब चौथो भेरो वज़ीर आज़म थियो त पुराणी इंतकामी सियासत कंदो। नवाज़ शरीफ़ भुट्टो जी न्याणी ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल किया हुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ख़ान साहब नौजवाननि खे उम्मीद ॾियारे पर पोइ यूटर्न जी सियासत शुरू कई। ख़ान साहब चवंदो हो हुननि खे रुलाईंदुसि ऐं अॼु पाण हू रोई रहियो आहे। बानी पीटीआई खे सम्झायो हो त सियासी मुख़ालिफ़ जी औरतुनि खे निशानो बणायो। अॼु ख़ान साहब जी घरवारी जेल वञण ते ॾुख थी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त नवाज़ शरीफ़ मकाफ़ाती अमल जे तौर ते धीर सां इंतकामी सियासत थींदी ॾिठी। बानी पीटीआई सां सियासी मुख़ालिफ़नि जी ॼाणनि खे गिरफ़्तार करायो। अॼु साणस बि उहो ई थी रहियो आहे। असां अवाम ॾांहुं ॾिसंदा आहियूं छो जो ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। हुन चयो त अवाम फ़ैसिलो करे त उन जो वज़ीर आज़म केरु थींदो। सियासी जमातूं तय कनि त सियासत खे दुश्मनी में तब्दील न कंदासीं। ज़ाती दुश्मनी जो नुक़सानु मुल्क ऐं मईशत खे थींदो आहे। हुन चयो त बानी पीटीआई चवंदो हुयो त 50 लख घर ऐं नौकरियूं ॾींदुमि पर कंहिंखे बि घर या नौकरी न मिली सघी। 8 फ़ेबरवरी ते अवाम सोची सम्झी वोट ॾे। जेकॾहिं अवाम चाहे थी त नवाज़ शरीफ़ अवां जो चौथो भेरो वज़ीर आज़म न थिए त तीर जो साथ ॾियणो पवंदो। अवां खे असांजी शक्ल पसंदि हुजे या न हुजे पर असां ई शींहं जो रस्तो रोके सघूं था। बिलावल भुट्टो चयो त पीपल्स पार्टी इहा आहे जेका शींहं खे रोके उन जो शिकार करे सघे थी। मियां साहब चौथो भेरो वज़ीर आज़म थी इंतकामी सियासत शुरू कंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त बानी पीटीआई दहशतगर्दी खे वापसी जी दावत ॾिनी। हू केरु थींदो आहे? शहीदनि जी रत जो सौदो करण वारो। बानी पीटीआई जे फ़ैसिलनि जे करे दहशतगर्दी कर खणी रही आहे जेको असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐलान कंदे चयो त हुकूमत में अची पहिरें ॾींहुं सभिनी सियासी कैदियुनि खे आज़ादु कंदासीं। आसिफ ज़रदारी ज़बान काटी वई पर तंहिं बावजूदि हुन पाकिस्तान खपे जो नारो हयो। हुन चयो त हुकूमत में अची अशराफिया खां सब्सिडी खसे अवाम खे ॾींदासीं। वफ़ाक़ जूं 17 विज़ारतूं ख़त्म करे अवाम खे रिलीफ फराहम कंदासीं। आखिरकार मुझे ये मौका मिला कि इंतखाबात के सिलसिले में मैं मलाकंद में जलसा करके अपने अवाम से मुखातिब हूं। आपको याद होगा कि जो आजकल लेवल प्लेइंग फील्ड के रो रहे हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी को तो किसी इलेक्शन में लेवल प्लेइंग फील्ड नहीं मिला। 2007 के इलेक्शन में, 2008 के इलेक्शन में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को शहीद किया गया। 2013 के इलेक्शंस में दहशतगर्दों से खिलवाया गया कि पीपल्स पार्टी को हम कैंपेन नहीं करने देंगे। खान साहब को, नून लीग को, बाकी तो उनको एनओसी टीटीपी की तरफ, मगर पीपल्स पार्टी को कैंपेन नहीं करने देंगे। 2018 के इलेक्शंस में मैं आपके पास आए थे, वो हमें हुमायूं खान साहब के घर के बाहर से नहीं निकलने दे रहे थे। वहां उनकी छत पे खड़े होके मैंने आपसे खिताब किया। तो आज 2018 में इलेक्शंस, यहां भी वो कहते रहे, इन इलेक्शंस में भी वो कहते रहे कि आई मौसम तो बहुत बुरा होगा। साथ साथ कहते थे कि दहशतगर्दी के खतरा है। मैंने कहा जिदोजहद करते हैं, यह हो ही नहीं सकता कि मैं अपना मलकन नहीं जाऊं। और आज मैं अपना मलकन में खड़े होके अपने मलकन के भाइयों से मुखातिब हूं।